अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो एहतसाब न्यूज़ आया कासिम ख़ास के लिए। नाज़रीन, बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी एक अहम ख़बर। नाज़रीन, सकरण मास्कर इलाक़े जी रिपोर्ट मुताबिक़ सकरण शहर के लतीफ़ कॉलोनी में एक हफ़्ते का सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ पीपी जो वार्ड नंबर 1 ते चूंडियल काउंसलर नूरमद रिंद, कुर्बान कलर, रफ़ीक अहमद दाऊद पोटो समेत कॉलोनी के रहवासियों जो सकरण नवाबशाह रोड ते एहतजाजी धरणो हणी टायरन के बायूं ॾेई रोड ब्लॉक करे सख्त एहतजाज कयो, जंहिं सबब रोड के ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं ऐं बाबडा ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते पीपल्स पार्टी के चूंडियल काउंसलर नूरमद रिंद मीडिया के ॿुधायो त मुसलसिल एक हफ़्ते खां हिन कॉलोनी जो ट्रांसफार्मर सड़ियल है। रहवासी सख्त गर्मी सबब परेशान आहिनि। हिननि जे घरनि में पीअण जो पानी न आहे, करबला लगी पई आहे। हिननि चयो त असां वापडारनि जे ऑफिस में वञी चयो आहे त असांखे ट्रांसफार्मर लॻाए ॾियो, पर वापडा वारा ॻरी रिश्वत घुरी रहिया आहिनि। हिननि चिता ॾिनो त जेकॾहिं सड़ियल ट्रांसफार्मर फौरी तौर ते तब्दील न कयो वियो त असां सकण बाईपास ते धरणो हणंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी वापडा सकण ते हूंदी। ॿिए तरफ़ मालूम थियो आहे त 5 कलाक मुसलसिल धरणो जारी हुयो, जंहिंखां पोइ आला अख्तियारनि नूरमद रिंद सां राब्तो कयो ऐं सुभाणे ताईं ट्रांसफार्मर लॻाइण जो वाइदो कयो। उन वाइदे ते एहतजाज ख़त्म कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चूंडियल काउंसलर नूरमद रिंद ॿुधायो नको असांखे ॿियो को ट्रांसफार्मर ॾियनि था, उन जे करे असांजो वार्ड जो ऐं लतीफ़ कॉलोनी जो माण्हू ग़रीब मुस्किन जेके गर्मी में शदीद गर्मी में तड़पन पिया, उहे आख़िर मजबूर थी रोड ते निकिरी विया। जेके असांजूं भाइरूं ॿाहिरि भेणूं असांजूं जेके अॼु रोड ते वेठा आहिनि, ज़ाहिर असांखे बि उन्हनि सां ई गॾु वेहणो पवंदो। छाजे करे त मां हिन वार्ड जो हींअर ताज़ो मूंखे हिननि चूंडे ऐं नुमाइंदो चूंडियो आहे, त मां हिन सां गॾु ही बिस्तरो लॻो पियो आहे। इनशाला जेसीं ट्रांसफार्मर नथो लॻे, जेसीं असीं मां पंहिंजे भाइरनि ऐं पंहिंजे भेणुनि सां हिते हिन रोड ते गॾु छॾो। असां हिन आवाम सां गॾु आहियूं, जंहिंमें तौर इस्लाम अॼु हिननि सां एहतजाजी मुज़ाहिरे में गॾु आहे। जेसीं ताईं हिननि जा जाइज़ हक़ूक़ न मिलंदा, लाइट जो न चालू थींदी, ट्रांसफार्मर न लॻंदो, तेसीं ताईं असां हिननि सां गॾु वेठा हूंदासीं। गरीब कॉलोनी लतीफ़ कॉलोनी आहे, जंहिंमें 8 ॾींहं थिया आहिनि ट्रांसफार्मर जीअं सड़ियो आहे त जीअं ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि, वरी आया ई कोन्हे, वञूं था त एतिरो मिले कोन थो। जे फ़ोन ते राब्तो थियो थिए त चए थो मूंखे 50,000 ॾियो, पोइ तव्हांखे ट्रांसफार्मर लॻाए